अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। कजूं ही सरासर नाइंसाफ़ी आहे गवर्नमेंट जी। असां अॼु चिता था ॾियूं त असां हे वर्क चार्ज वारा हुजनि या आर ओ यूएफ वारा हुजनि, असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते मज़बूत थी करे पंहिंजा हक़ वठी रहंदासीं। नाज़रीन, नौशर फ़िरोज़ मां अवांखे आम ख़बर ॾींदा हलूं त नौशर फ़िरोज़ में पब्लिक हेल्थ वर्क चार्ज जे 16 ज़िलनि जे मुलाज़िमनि जो तनज़ीम साज़ी जे हवाले तां हिकु अहम इजलास थी गुज़रियो आहे। इजलास में तालके गढ़िया सिंह जे सदर अख़लाक़मंद भुट्टो पिणु ख़ुसूसी शिरकत कई आहे, जंहिंमें गॾियल मुशावरत सां नसरुल्ला मशूरी खे सिंध जो सदर मुक़ररु कयो आहे, जॾहिं त सीनियर नायब सदर रिज़वान अली मार, नायब सदर सैयद इरफान शाह, जनरल सेक्रेटरी नज़ीर अहमद लाशारी खे चूंडियो वियो आहे। जॉइंट सेक्रेटरी लाइ मोहम्मद बचल, ख़ज़ानची साजिद अली मस्तोई, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहकमदीन काका, प्रेस सेक्रेटरी अली हसन भट्टी, जॉइंट इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुख़्तियार ज़रदारी चूंडिया विया आहिनि। इन सां गॾोगॾु एग्ज़ीक्यूटिव कमेटी जा 4 मेंबर पिणु मुक़ररु कया विया आहिनि, जंहिंमें आरिफ चांडियो, अशरफ अली शाह, मोहम्मद बख्श बबर, मोहम्मद बख्श पीरज़ादो, रिज़वान अली आराए शामिल आहिनि। प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां थी गुज़री, जंहिं बैदि केतिरनि ई ज़िलनि शहरनि जे अॻुवाणनि तक़रीरूं पिणु कयूं। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे पघारूं घटि ॾिनियूं वञनि थियूं, असांजा हक़ मारिया वञनि था, असां नंढनि मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी पई कई वञे। असां अॼु वचन कयो आहे त असां पंहिंजा जाइज़ मसइला हल करण लाइ आवाज़ु उथारींदा रहंदासीं, भली असांखे रोडनि ते अचणो पियो त बि ईंदासीं। सिंध गवर्नमेंट 40,000 पघार ॾियण जो नोटिफिकेशन त जारी कयो आहे, पर उन ते अमल न आहे थी सघियो। इन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सिंध हुकूमत लाॻापियल इदारनि खे अपील कई आहे त असां मुलाज़िमनि जा जाइज़ हक़ असांखे ॾिना वञनि ऐं जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ 40,000 पघार ॾिनी वञे ऐं असांखे रेगुलर पको करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। इन हवाले तां वधीक अचो त ॾिसूं त अॻुवाण मीडिया सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे कहिड़ा था वीचार वंडनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु 16 ज़िला वर्क चार्ज वेली वेजेस जा जेके अॼु मुलाज़िम हिते इकट्ठे थिया, 16 ज़िलनि अॼु पाण में अहद ऐं पाण में वीचार इहो वंडियो त असांखे पंहिंजा हक़ वठिणा आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी अॼु 14 तारीख़ 9 महीनो 2025 में उन्हनि पंहिंजी हिकु कमेटी हिकु यूनियन जोड़ण जे लाइ सभई गॾु थिया आहिनि अॼु ऐं सभिनी इहो अहद कयो आहे त असांखे पंहिंजा हक़ वठिणा आहिनि। छो जो जीअं त आऊं सिंध आर ओ वाटर प्लांट ऑपरेटर एसोसिएशन जो सूबाई सदर आहियां, असांजी रजिस्टर्ड गवर्नमेंट में रजिस्टर्ड असांजी यूनियन आहे, हिननि जो मां तहे दिल शुक्रगुज़ार आहियां। मूंखे अॼु हिननि पंहिंजे गॾिजाणी में शामिलु कयो आहे ऐं मां इहो क्लियर ॿुधाइणु चाहियां थो त मुलाज़िमनि सां तमामु घणियूं नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। असां आर ओ हुजे यूएफ हुजे, डेली वेजिस वारा, वर्क चार्ज वारा जेके बि आहिनि OM जे खाते में आहिनि पब्लिक हेल्थ में, सभिनी खे जेका सैलरी पघार मिले थी, जंहिंजो नोटिफिकेशन पहिरियां 32 जो निकितो त हुननि खे 25 पई मिले, जॾहिं 37 जो निकितो त हुननि खे 32 पई मिले, हाणे 40 जो निकितो आहे 2025 में, त उन जे बावजूद बि उन्हनि खे जेका पघार मिले पई उहा पघार किथे 25 पई मिले, किथे 21 पई मिले, किथे 32 पई मिले। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। हीअ जेका यूनियन ठही आहे या दोस्तनि पंहिंजी गॾिजाणी कई आहे, हिननि पाण में अहद कयो आहे मजबूर थी करे, छो जो गवर्नमेंट हिननि जे हक़नि ते तमामु घणा दाड़ा हया आहिनि। ही मजबूर थी करे अॼु गॾु थिया आहिनि ऐं हिननि सभिनी पंहिंजो हिकु आवाज़ बुलंद करण जे लाइ अॼु हिन मीडिया खे दावत ॾिनी आहे ऐं असां बि हुन सां गॾु शरीक आहियूं। ROUF वारा हुजनि या वर्क चार्ज वारा हुजनि, सभु हिकु प्लेटफॉर्म ते असां मज़बूतीअ सां पंहिंजे हक़ वठण जे लाइ असां वचन ऐं वाइदो कयूं था त असां चिता था ॾियूं सिंध गवर्नमेंट खे त महिरबानी करे हिननि ग़रीबनि, मज़लूमनि, वेचारनि, मिसकिननि सां इहो ज़ुल्म न कयो वञे, जॾहिं त हिननि जूं हिन वक़्तु उमिरियूं कंहिंजी 60 जेको आहे सो साल थी वई आहे, कंहिंजी 55 साल थी वई आहे, कंहिंजी 45 साल आहे, कंहिंजी 60 साल खां बाबो उमिरि थी वई आहे, पर न हिननि खे पको कयो वियो आहे, न हिननि खे पंहिंजा हक़ ॾिना विया आहिनि। हिननि जो डिफरेंस रहियो पियो आहे, हिननि जूं सैलरियूं रहियूं पियूं आहिनि, हिननि खे 40,000 वारो नोटिफिकेशन जे मुताबिक़ सैलरी कान थी मिले। गवर्नमेंट सिर्फ़ु अंधा ख्वाब ॾेखारे थी, सिर्फ़ु ॾाढो पर्चा ॾेखारे थी, सिर्फ़ु पंहिंजा कानून ॾेखारे थी, पर कॾहिं बि अॼु ताईं कंहिं कानून ते अमल कोन कयो आहे। हिननि मुलाज़िमनि खे गवर्नमेंट दावत ॾिए थी त रोडनि ते अचो, दाहूं कयो, कुटिजो, पंहिंजे मथां शीलिंग करायो, एहतजाज कयो, पोइ तव्हांखे कजूं। ही सरासर नाइंसाफ़ी आहे गवर्नमेंट जी। असां अॼु चिता था ॾियूं त असां
हे वर्क चार्ज वारा हुजनि या आर ओ यूएफ वारा हुजनि, असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते मज़बूत थी करे पंहिंजा हक़ वठी रहंदासीं। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।